मार्शल सैयद आसिम मुनीर पारा सियासी क़यादत जमान में आजियानो ICR मौजूद सदर आसिफ अली जरदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी सेनेट चेयरमैन कौमी असम्बली के स्पीकर वफाकी वज़ीरन गवर्नर सईबलन वज़ीरन की शिरकत चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिब शमशाद मिर्जा सर्विसेज चीफ सईंटनी हथियारबंद फौजन जा सीनियर ऑफिसर के शरीक फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारा हद की जंग ऑपरेशन बनियान मरसूस के दौरान सियासी क़यादत दानिशमंदानी रहनमाई हथियारबंद फौजन की साबित कदमी और पाकिस्तानी अवाम के जज्बे के भेटा पेश हकरी जंग में सियासी क़यादत के दौर दूरंदेशी जी वाखान आर्मी चीफ तरफा भारतीय प्रोपेगेंडा वारी मुहिम खिलाफ पाकिस्तान नौजवानों ने मीडिया के पुरअमन किरदार के भी खराज तहसीन पेश कर गए। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे खां 3 मई ताईं मुख़्तलिफ़ मुल्कनि जो दौरो कंदो। परॾेही तर्जुमान मूजिबि वज़ीर आज़म तुर्किया ईरान आज़रबाईजान ऐं ताजिकिस्तान जा दौरा कंदो। वज़ीर आज़म मुलाक़ातुनि दौरान ॿितरफ़नि लाॻापनि खिते ऐं आलमी मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कंदो ऐं पाक भारत बहरान में दोस्त मुल्कनि जी हिमायत ते थोरा मञींदो। सिविल ऐं मिलिट्री क़यादत हिक पेश ते आहिनि। पाकिस्तान अस्करी सरसी वाज़े करे छॾी पाक भारत छिकताइण में असांजी सोशल मीडिया जे माण्हुनि अहम किरदार अदा कयो। पाक नेवी की तैयारी सबब कराची महफूज़ रहियो आहे। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर दिलेरी ऐं बहादुरी के सलाम पेश करियूं था। एयर चीफ ज़हीर बाबर जे शाहीननि खे भेटा पेश करियां थो। वफ़ाकी वज़ीर अताउल्ला तारड़ जी कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त पाकिस्तान नेवी जी हिकमत अमनी सबब दुश्मन कुछ न करे सघियो। तुर्किया पाकिस्तान के जंग में साथ ॾिनो जंहिंजो मिसाल नथो मिले। वज़ीर आज़म दोस्त मुल्कनि जो दौरो कंदो। ट्रांसपोर्टर्स जे ख़दशनि खे ख़त्म करण लाइ कमेटी जोड़े छॾी आहे। कमेटी 10 ॾींहनि जे अंदरि पोस्ट पंहिंजो सिफ़ारिशूं पेश कंदी। जिन अंसरनि गाॾियूं साड़ियूं ऐं ड्राइवर्स खे शहीद कयो उन्हनि जी सुञाणप फुटेज ज़रिए कई वेंदी। गाॾियुनि खे साड़ींदड़नि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत सरकार जी फरियाद ते केस दाख़िल कया वेंदा। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमन जी कराची में मीडिया सां ॻाल्हि ॿोल संदसि चवणु आहे त कंहिं खे बि रोड ब्लॉक करण जा या गुंडागर्दी करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सिंध असेंबली के स्पीकर अवैस कादिर शाह जो वफ़ाकी हुकूमत के ख़त M6 मोटर शाह जो वफ़ाकी हुकूमत के ख़त M6 मोटर सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह सां आलमी बैंक जी MD इना बीजर जी सरबराही में आला सतही वफ़द जी मुलाक़ात। सिंध जे फैज़ खाते कराची में कोरोना वायरस सबब 4 ॼणनि जे फौत थियण जी तस्दीक़ करे छॾी। ख़ानगी अस्पताल जे क्यारनि मौजूदु मुतासिरनि जी उमिरि 60 सालनि खां मथे हुई। डॉक्टर्स मूजिबि गुज़िरियल 2 खां 3 हफ़्तनि दौरान कोरोना वायरस जे केसिस में इज़ाफ़ो थियो आहे। मुतासिर माण्हुनि में कोरोना जूं अलामतूं उहे ई आहिनि जेके 2019 में साम्हूं आयूं हुयूं। मरीज़नि में खंघि नज़लो बुख़ार ऐं जिस्म में सूर जूं नुमाया अलामतूं आहिनि। इस्लामाबाद रावलपिंडी मरी गलियात ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवाऊं गड़े सां बरसात गर्मी जो ज़ोर टुटी वियो। रेन एमरजेंसी लागू रावलपिंडी में अमलो हैवी मशीनरी सां फील्ड में मौजूद पेशावर एबटाबाद अटक सवात समेत ॿियनि इलाइक़नि में भी तेज़ हवाउनि गड़े सां बरसात जो सिलसिलो जारी। मौसम खुशगवार थी वई। हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। बिजली जी फ़राहमी मुअत्तल। अरबी समुंड में मौजूद हवा जो घटि दबाव शिद्दत इख्तियार करे वियो। मौसमियात खाते मूजिबि हवा जो घटि दबाव शिद्दत इख्तियार करण बाद डिप्रेशन में तब्दील थी वियो आहे। इहो सिस्टम कराची खां अटकल 1058 किलोमीटर ॾखण ओभर में मौजूद आहे। हवा जो घटि दबाव जो निज़ाम ओभर तरफ़ हरकत कंदो। फ़िलहाल पाकिस्तान जे कंहिं सामूंडी इलाइक़े खे इन मां को ख़तरो न आहे। सिस्टम भारतीय समुंड वटां गुज़रण बाद कमज़ोर थियण शुरू थी वेंदो। सिस्टम जे परे थी वञण सां सामूंडी हवाऊं बहाल थी वेंदियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह सां आलमी बैंक जी MD एना बीजर जी सरबराही में आला सतही वफ़द जी मुलाक़ात। सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमन डॉक्टर अज़रा पेजियो नासिर हुसैन शाह ऐं ॿिया शरीक वॉश प्रोजेक्ट वाटर सेंसिटाइजेशन एंड हाइजीन जी असराइती शुरूआत इत्तफ़ाक़ प्रोजेक्ट तहत पानी सफ़ाई सुथराई ताईं पहुंच जे तरीक़नि खे बहितर बणायो वेंदो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त बोर्ड मुतासिर 6200 ॻोठनि में वॉश प्रोजेक्ट तहत सहूलियतूं फ़राहम करे रहिया आहियूं। प्रोजेक्ट सां 15 लख आबादी फ़ाइदो हासिल कंदी। गॾियल कोशिशुनि सां बोर्ड मुतासिर जे घरनि जी इदावत करे रहिया आहियूं। सिंध पीपल्स हाउसिंग प्रोजेक्ट PP चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जो नज़रियो आहे हिन मंसूबे सां 10 लख खां वधीक मुलाज़िमत जा मौक़िया पैदा थिया।
आलमी मालियाती फंड जो पाकिस्तान ते महांगाई के 5 खां 7 सैकड़ो हदफ में आणण ते ज़ोर। पाकिस्तान ऐं IMF विच में बजट हदफ़नि ते मुकमल इतफ़ाक़ी राय न थी सघियो। ॻाल्हियूं जारी रखण जो ऐलान। जाइज़े वारो ईंदड़ इजलास हलंदड़ साल जी ॿिए 6 माही में थींदो। IMF मुताबिक़ बजट तजवीज़ूं इक़्तिसादी पॉलिसी ऐं सुधारनि बाबति पाकिस्तान सां तामीरी ॻाल्हियूं थियूं। तवानाई जे शोबे में सुधारनि जो जाइज़ो वरितो वियो। बजट तजवीज़ुनि ते ॻाल्हियूं ईंदड़ कुझु ॾींहनि में बि जारी रहंदियूं। वफ़ाक़ी हुकूमत डीपोर्ट माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण पासपोर्ट रद्द करण जो फ़ैसिलो करे वरितो। डीपोर्ट माण्हू 5 सालनि लाइ परॾेह बि न वञी सघंदा। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि इजलास में फ़ैसिलो कयो वियो त डीपोर्ट माण्हुनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वेंदी ऐं संदनि पासपोर्ट रद्द कया वेंदा। पासपोर्ट कानून वधीक बहितर बणाइण लाइ घरू सेक्रेटरी जी सरबराही में कमेटी बि क़ाइमु कई वई। घरू वज़ीर वाज़े कयो त डीपोर्ट माण्हू पाकिस्तान लाइ आलमी सतह ते शर्मिंदगी जो सबबु बणिजी विया आहिनि। डीपोर्ट माण्हुनि सां का रिआयत न कई वेंदी। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत चकरागोड पुलिस वेन ते हमले ऐं अहलकारनि जे क़त्ल वारे केस में MQM अॻवान रईस मम्मा समेत 13 जवाबदारनि ख़िलाफ़ फ़ैसिलो हिकु भेरो ॿीहर मुलतवी करे छॾियो। 13 साल पुराणे केस में पुलिस जवाबदारनि खे ATC में पेश कयो। अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो न ॿुधाए सघी। केस जो फ़ैसिलो 26 मई ते ॿुधाइण जो इम्कान। नेपरा के इलेक्ट्रिक लाइ 2024 खां 2030 ताईं 7 सालनि जी टैरिफ जी मंज़ूरी ॾेई छॾी। के इलेक्ट्रिक खे बिजली डिस्ट्रीब्यूशन बिज़नेस ते ₹3.61 फ़ी यूनिट जो टैरिफ ॾिनो वियो। ज़रियनि मूजिबि के इलेक्ट्रिक खे वफ़ाक़ी हुकूमत जी मुख़ालफ़त बावजूदि बिजली विच ऐं सप्लाई बिज़नेस ते $, बेस मुनाफ़े जी इजाज़त ॾिनी वई। ॿारनि तरफ़ां मोबाइल फ़ोन जे वधंदड़ इस्तेमाल सबबि सिंध जे तालीम खाते सरकारी स्कूलनि जे शागिर्दनि जी अखियुनि जी टेस्ट कराइण जो फ़ैसिलो करे वरितो। सॼे सूबे में सरकारी स्कूलनि जी शागिर्दनि जी अखियुनि जी टेस्ट कराई वेंदी। तालीम खाते कराची डिवीज़न समेत सूबे जे समूरनि ज़िलनि में डायरेक्टरेट प्राइमरी, एलिमेंट्री, सेकेंडरी ऐं हायर सेकेंडरी स्कूल खे ख़त जारी करे छॾिया।